रब्ब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्ब ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह या। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअ्मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना वहादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम
अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा माजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम व सादात किराम व उलमा सगुरा ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो, अवां बुजुर्गन जे आॾो अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जी मशहूर मारूफ आयत करीमा सूरह बनी इसराइल जी शुरुआत मूं तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में अव्हां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। दुआ कयो अल्लाह तबारक व ताला जल जलालुहु अमन वालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असां ऐं सभिनी ॿुधंदड़नि खे शाल रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में हक़ सच ॿुधण खां बाद में उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ाने मुहतरम, मूं जेका आयत करीमा तिलावत कई आहे उन में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़ीम शान हिक मोजज़े जो ज़िक्र आहे। हूअं त अल्लाह पाक मुंहिंजे महबूब करीम खे कदमनि मुबारकनि खां वठी सिर मुबारक ताईं महबूब जी सारी ज़ात जे जुज़े जुज़े खे मोजज़ो बनायो आहे। उन्हनि सभिनी मोजज़नि मां हिकिड़ो मोजज़ो हिन आयत करीमा में
अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मन वालुहु ज़िक्र फरमायो आ। वो तवाजी खिदमत गिरामी में मां मुख्तसरन अर्ज कंदुस। अल्लाह ताला शल तवाजी असांजी सबरी जी हाज़री कबूल फरमाए। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह ताला तवा असां के सच्ची गुलामी नसीब फरमाए। पर सब खां अव्वल अवां जे आडो अल्लाह पाक जल्ल जलालुहु व मन वालुहु जे कलामे पाक जे तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो मां पेश कया ऐं उन ते तव्हीं गौर फरमायो। अवां तर्जुमे खे हंडाईंदो, माना खे हंडाईंदो, उन माना के गौर ऐं फिक्र सां समझण ऐं ॿुधण जी कोशिश कंदो तो यकीनन इंशाअल्लाह तबारक व तआला मूं फ़कीर जूं सभई गुज़ारिशूं तव्हां खे समझ में अची वेंदियूं। सब खां पहिरियां आयत करीमा जी माना, बाद में अॻिते उन खां अॻु में जो मां तव्हां जे आॾो आयत करीमा जी माना पेश कयां। अवां खे गुज़ारिश आहे त मुहब्बत सां, ज़ौक़ सां, शौक़ सां, प्यार सां ऐं बुलंद आवाज़ सां जेतरा तमाम बेअंदाज गॾु थिया आहियो ओतरे बुलंद आवाज़ सां मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद पाक पढ़ो त मां तव्हां खे अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुझे का तवा के अपील कई उन्हीं ते तवा अमल कोन कयो, वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह पाक जल जलालुहु व मन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा, पाक आवाज़ात अल्लाह जी जै सैर करायो। दोस्तों पाण त जॾहिं बि नमाज पढ़ंदा आहियूं त शुरूआत में चवंदा आहियूं सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका। जेकॾहिं रुकू में वेंदा आहियूं चवंदा आहियूं सुब्हान रब्बियल अज़ीम। सजदे में वेंदा हो चवंदा सुब्हान रब्बियल आला। नमाज खत्म थींदी आहे उन खां पोइ तस्बीह पढ़ंदा हूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जी तस्बीह असां बयान कंदा आहियूं। और मुंहिंजा प्यारा दोस्त बाने खे त लाइक़ आहे त पंहिंजे मालिक जी तक़दीस बयान करे, तहमीद बयान करे, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो हमदो सना करे, अल्लाह जी पाकाई बयान करे। यो बाने खे सूहे थो छो त बाने जो कम ई आहे पंहिंजे ख़ालिक ऐं मालिक जी हमदो सना करण। बानो न कंदो त ॿियो केरु कंदो, असांखे करणी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो ज़िक्र उथंदे करणो आहे, वेहंदे करणो आहे, घुमंदे करणो आहे। एतिरे क़दुर जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि जी सिफ़त ॿुधाई आहे त मुंहिंजा प्यारा बाना जॾहिं लेटंदा आहिनि त बि लेटण वारे टाइम ते मां अल्लाह जो ज़िक्र पिया कंदा आहिनि। बार बार हुक्म फरमाईंदो आहे फज़कुरूनी
अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। ऐ मुंहिंजा बाना तू मूंखे ज़मीन ते याद कर त मां तोखे अर्शन ते याद कयां। तू पंहिंजी इंसानी ज़ुबान सां याद कर त मां पंहिंजे पाक कलाम सां याद कयां। तू मूंखे माण्हुनि में याद कर त मां तोखे मलाइकनि में याद फरमाया। तू हिकिड़ो दफ़ो याद कर त मां तोखे हिक जे एवज़ में 10 भेरा याद फरमाया। अहिड़ो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि ते राज़ी थो थिए जो बाना हिन ज़मीन जे तख़्ते ते वेही अल्लाह पाक जी हमदो सना कनि, ख़ुदा खे रीझाइनि परचाइनि। पर जॾहिं जहान छॾे वञनि, ज़मीन चीरजे, क़बर खोटजे, कई फुट ख़ुदा जा बाना ज़मीन में हलिया वञनि, मथां मण मिटीअ जा वराइजी वञनि, पर उन अल्लाह जे बाननि जे नूर जी तजल्ली अर्श खां मथे हली थी वञे पई। इन्हीअ जे करे जो हुन पंहिंजे रब करीम सां लव लगाई हूंदी आहे त बाने जो कम ई आहे ख़ुदा जो हमद करणु, ख़ुदा जी तक़दीस बयान करणु, ख़ुदा जी तहमीद बयान करणु, ख़ुदा जी तारीफ़ बयान करणु, अल्लाह जी पाकाई बयान करणु। इहो त ठहे थो पियो। अवां असां सभु चऊं सही अल्हम्दुलिल्लाह, साईं सोणे मिठे नाले मिठे जूं महिरबानियूं जो कुर्ब करे आया। असांजे हिन मजलिस खे 4 चंड लगायूं, मेहरबानी थी, कुर्ब थिया। असांखे त सूहे थो, पर जे साईं पाण चवे त बाबा मां आयुसि तव्हां ते थोरो कयो अथमि त सभु को अकुलमंद चवंदो त यार साईं ईअं न चवे हा। असां चऊं हा त ठहे हा, पर साईं पाण न चवे हा। अवां सम्झो था या न? असां ग़ुलामनि खे त हक़ आहे, अवां मोतकदन खे हक़ आहे, सभिनी दोस्तनि बुज़ुर्गनि खे हक़ आहे त पंहिंजे मशाइखनि जी, बुज़ुर्गनि जी, उस्तादनि जी, दोस्तनि जी इज़त कयूं, हुननि जे क़दम क़दम जो शुक्रियो बयानु कयूं। इहा ॻाल्हि ठहे थी। अल्लाह पाक जी हमदो सना असां कयूं, इहो ठहे थो पियो। पर इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त अल्लाह ताला पंहिंजी तारीफ़ वरी पाण पियो करे। सुभान, मां पाक आहियां, मौला कंहिंखे ख़बर कान्हे, तूं त अॻई पाक आहीं। जागो था? इन्ही जे करे तो पुछां जो रात घणी गुज़री वई आहे, सुबुह ताईं मां बि कोन हलंदुसि। डटो जो तव्हांखे ॾियां। अल्लाह ताला फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा, पाक ज़ात जे सैर करायो बेअब्दिही, पंहिंजे ख़ास बाने खे। या अल्लाह तूं त पाक आहीं, न चवीं त बि असांखे ख़बर आहे, असांखे सिखायो ई हुयो आहे सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, सुभान रब्बियल अज़ीम, सुभान रब्बियल आला, सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाहिल अज़ीम। मुझे हबीब फरमायो आहे कलिमतान हबीबतान इंदर रहमान व खफीफतान अलल लिसान व सकीलतान फिल मीज़ान, सुब्हानल्लाहि व बिहम्दिही, सुब्हानल्लाहिल अज़ीम। ब कलमा हन, ब जुमला हन, ब अखर हन, अल्लाह पाक के ॾाढा प्यारा हन, पर ॻाल्हाइण में तमामु हलकड़ा हन। पर जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मीज़ान में विधा वेंदा, तोरारे जी तारादी में रखिया वेंदा, त अर्श कुर्सी 7 ज़मीननि 7 आसमाननि खां ॻरा थी पवंदा। केड़ा कलमा हन? बुखारी शरीफ जी हदीस पाक आ। मुझे आका मौला सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारक वसल्लम इरशाद फरमाइन था, वे बकलमा ही हन सुब्हानल्लाहि व बिहम्दिही, सुब्हानल्लाहिल अज़ीम। सभई हिकिड़ो दफ़ो गॾिजी चओ त सवाब थिएव। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही, सुब्हानल्लाहिल अज़ीम। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइन था, भई कलमा अल्लाह के ॾाढा प्यारा हन। ॿी हदीस पाक में ईंदो आहे, ये कलमा त अञा वॾा हन, ख़ाली रुगो चवे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम जी ज़ात इरशाद फरमाईंदा हन त 24 कलाकनि में
अठन पहरन में 4 पहर ॾींहं जा 4 पहर रात जा इन 8 पहरन में जंहिं बाने जे ज़बान मां रुगो 70 भेरा सुभान अल्लाह निकतो हूंदो। अल्लाह ताला मलाइकन खे इरशाद फरमाईंदो आहे मुंहिंजा मलाइको इन लाइ जन्नत वाजिब करे छॾियो, जहन्नम हराम करे छॾियो। केॾा साईं जा करम आहिनि। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। अड़े वखरो ढेरऊं ढेरा पर वण जारा वेसला कन विहाए वसो कयो वखरो वॾी अवेरा पर कन्ही घुमदे सैरा वखरो विकामी वयो। वठण वारा पंहिंजूं झोलियूं भरे विया, बख़्त वारा हा मुंहिंजा दोस्त अदीज़ अहिड़ो पाण झोलियूं भरियो जो 7 पीढ़ियूं पियूं खाइनि त खुटण जी ॻाल्हि आहे ई कान का। पर मां त चवां थो त अल्लाह वारनि जो फैज़ क़यामत ताईं हलंदो आहे। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू उहो जुमिलो पंहिंजे हिन पाक कलाम जे शुरू में आंदो आहे जंहिंखे अल्लाह जे हबीब भलो कलमो चयो आहे, जंहिंमें अल्लाह जी तक़दीस आहे, तहमीद आहे, अल्लाह पाक जी पाकाई जो ज़िक्र आहे। अल्लाह पाक फरमाए थो सुभान पाक उहा ज़ात। कहिड़ी ज़ात? सॼो जहान सुञाणेसि थो। अबा ख़ालिक खे सुञाणो था न साईं? रब करे छल तव्हां असांखे अल्लाह से पंहिंजे सुञाणप जूं अखियूं ॾे। अदा चवंदा आहिनि कुतो छितो थींदो आहे त बि मालिक खे सुञाणंदो आहे। हाँ जंहिंजे नदर ते टुकुर खाईंदो आहे उनखे बि सुञाणंदो आहे। मां थो चवां त कुते जहिड़ो जानवर वफ़ादार कोन्हे। तूं अटो छाणींदो आहे, छाणियल अटो सुठो पाण पचाए खाईंदो आहे, छाण वीचारे कुते खे ॾींदो आहे। ईअं न दा गोश्त तूं खाईंदो आहे, ओ चूपियल हॾियूं तूं कुते खे ॾींदो आहे। पर मुंहिंजा दोस्त एॾो वफ़ादार आहे जो सॾु करींसि कूर कूर कूर। मुंहिंजा भाउ किरंदो ईंदो, डोड़ंदो ईंदो, भॼंदो ईंदो, थाबड़ंदो ईंदो, ऊंदाही न ॾिसंदो, रोशनी न ॾिसंदो, गर्मी न ॾिसंदो। मालिकनि जे क़दमनि में अची करंदो त मुंहिंजे मालिक सॼो आहे, ॾींदो बि छाण वास, ॾींदो बि उनखे हॾ आहे। पर अफ़सोस जो मक़ाम आहे जेको रब तोखे गिदरा खाराए, हलवा खाराए, गोश्त खाराए, अंब खाराए, खजूं खाराए, पुलाव खाराए, हलाल खाराए, सारे जहान जूं नेमतूं रब तुंहिंजे लाइ मुंहिंजा दाख़िल के उन मालिक जो सॾु अथई हय्या अलस्सलात हय्या अलस्सलात हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। ओ मुंहिंजा बाना हलिया नमाज़ ते, मुंहिंजा बाना हलिया छोटकारे ते। कुतो त पंहिंजे मालिक जे सॾ ते ईंदो आहे, पर यार अफ़सोस जो मक़ाम आहे जो असांखे सभु कुझु रब खाराए पर सॾ ते अचूं ई कोन था। पोइ छा चइबो त असां त इन्ही खां बि परे थी वियासीं न। हुन जानवर खे पंहिंजे मालिक जी शनास आहे, छाण खाराएसि, हॾा खाराएसि, पर मालिक जे सॾ ते भॻो अचे ऐं असांखे ख़ुदा ताला तरह तरह जूं नेमतूं खाराए। अल्लाह ताला जे असांजे मथां केतिरियूं नेमतूं करे ऐं बार बार हिकिड़ो दफ़ो न 5 दफ़ा रोज़ानो सॾु थिए। मस्जिद में मुसलमान अचण जे लाइ तयारु कोन्हे। असांजा दोस्त चवनि था मस्जिदियूं बचाईंदासीं, ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। नारा लॻा, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। अव्हां खे ख़ुशी थी अलाए कान? जंहिंखे ख़ुशी थी हथ मथे खणे मां ॾिसां त सही। मस्जिदियूं बचाईंदव? कीअं बचाईंदव? असुली निमाज़ ते न वञिजो, बस मस्जिद बची वेंदी। हाय मुसलमान फिंग करे छॾी। अब असांजे सिंधी में चवंदा आहिनि दादा जेका न वैरान जाइ हूंदी आहे उते चिॿूं अची वेहंदियूं आहिनि या जिन अची वेहंदा आहिनि। आहे या न आहे? घर फिटल चिॿ वेहे या जिन वेहे, ईअं आहे या न? बंगलो करोड़नि जो हुजे पर फिटो पियो आहे, माण्हू न को ॿुहारी वारो, न को सफ़ाई वारो, न को खोलण वारो, 2 महीना न वञ त जिन अची वेहंदा। आहे या न आहे? या चिॿूं अची वेहंदियूं, आहे या न आहे? मस्जिद में तूं न वेंदे त पोइ चिॿूं वहाबी न ईंदा त ॿियो छा थींदो? इहे बि चिॿूं आहिनि न।
ये जिन्न हम ये जिन्ना ची मस्जिदुन ते कब्जो कन था ॾिसनि था सुन्नी जी मस्जिद खाली पई आ न का बांग आ न का सफ़ाई आ न का नमाज आ पो तो जे मस्जिद ते कब्जो कंदो तोखे ख़बर ई कान पो जंहिंमहिल तो जे मस्जिद में या अल्लाह या रसूल अल्लाह लिखियल आ उनखे ड्राहींदो उन खां बाद में सलातु वसलाम अलैक या रसूल अल्लाह लिखियल आ उनखे ड्राहींदो या अली या हसन या हुसैन लिखियल आ उनखे ड्राहींदो या गौसल आज़म दस्तगीर लिखियो पियो आ उनखे ड्राहींदो ओ 6 महीना गुज़रंदा पो इए वींदे वींदे ओचती नजर पवंदई अड़े भेणा हे त सब डठो पियो आ पो कंदे घोड़ा घोड़ा तेसी ते तो वारो कम लही वेंदो अब आहे या ना आहे पान था पंहिंजूं मस्जिदूं गैराबाद कयो खुदा पाक जो कसम आ तू मस्जिदूं आबाद कर 5 वक्त बांग ॾे ऐं 5 ई वक्त आज़ान सां सलातो सलाम पढ़ उन सलातो सलाम जी अहिड़ी बरकत आ जो चिबरो वेझो ईंदो ई कोन को इंदो ये नारन सा मस्जिदूं आबाद कोन थियूं थियनि मुंहिंजा दोस्त इएं रुगो फूकुन सा मस्जिदूं आबाद कोन थींदियूं जे मस्जिदूं सुन्नियो तव्हांखे बचाइणियूं आहिनि ऐं मस्जिदुनि खे तव्हां बचाइणो आहे त सभई बच्चे ॿारे नंढा वॾा निमाज़ी बणिजी पओ पोइ जॾहिं तव्हां निमाज़ी बणंदो मस्जिद आबाद आहे त दुश्मन ईंदो ई कोन को अवां जो मोर्चो ख़ाली आहे तॾहिं दुश्मन वेही थो रहे पियो ख़ुदा रा सुन्नियो पंहिंजे हाल ते रहम कयो ख़ुदा जे घरनि मस्जिदुनि खे निमाज़ुनि सां आबाद कयो हथ त खयो त असां इंशाअल्लाह ताला मस्जिदूं आबाद कंदासीं हाणे मां ॾिसां जो वाइदो कयो अलाह वारनि ॼाणो त निमाज़ केरु पढ़ंदो माशाअल्लाह साईं मज़ा थी आहे त सभिनि हथ खयो आ इहो कूड़ो वाइदो न खणिजो हा निमाज़ी पढ़जी पओ अवां खां न को चंदो था घुरऊं न को तव्हां ॼाणो झोली था झलियूं न को तव्हांजे नज़राने जो इंतज़ार आहे ख़ुदा जो कसम असां चवंदो हिकिड़ो सुन्नी बची पियो त बेड़ा ई पार ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ अल्लाह पाक जी इबादत कर पंहिंजे रब्बुल आलमीन खे यादि कर जे रब करीम तोखे खारायो आहे पीआरियो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा ओ मुंहिंजा बांधा मूं एतिरियूं त तुंहिंजे मथां नेमतूं फरमायूं आहिनि जेकॾहिं तूं मुंहिंजे नेमतुनि खे शुमार फरमाईंदे त शुमार करे कोन सघंदे मां अल्लाह जूं लातादाद नेमतूं हथ नेमतूं आंगुरियूं नेमतूं हथनि में नह नेमतूं अखियूं नेमतूं अखियुनि में नंढड़ा नंढड़ा पिंबड़नि वारा वार नेमतूं अगरि इहे अल्लाह ताला तुंहिंजे अखियुनि में सनड़ा वार न रखे हा त बुछड़ो लॻी हा नकु हीअं रखियो अथई जे हीअं रखे हा त ख़राब लॻी हा अखि हीअं बनाई आहे जे उभी ठाही आहे त बुछड़ो लॻी हा हथनि में आंगुरूं न ठाही आहे त थाफे जो थाफो बुछड़ो लॻी हा अहिड़ो त सुहिणो रब्बुल आलमीन तोखे असांखे बनायो आहे जो इंसान बनाइण खां पोइ रब चवंदो आहे फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन मां कहिड़ो न रब भलो आहियां जो सुहिणो इंसान ठाहियो अथमि केॾो मां रब बरकत वारो आहियां जो सुहिणो इंसान पैदा कयो अथमि ख़ुदा पाक जो कसम आहे इंसान जहिड़ो जहान में सुहिणो आहे ई कोन को अबा कॾहिं ॾिठो थी को मोर लाइ रुनो हुजे हालांकि चवंदा मोर पखियुनि जो सरदार आहे कंहिं कबूतर जे लाइ को रुनो हुजे ॾिठो थी न पर इंसान इंसान खां विछड़ंदो आहे इंसान इंसान सां दिलि फसाईंदो आहे त के मजनू बणिजी विया को लैला बणिजी विया के पुनू बणिजी विया त के ससुही बणिजी विया को हीर बणिजी वियो त को राजू बणिजी वियो को मुंहिंजा दोस्त अबू बकर बणिजी वियो त को शेर ख़ुदा बणिजी वियो मुस्तफ़ा करीम जे ज़ात बाबरकात वारी सूरत हुसन वारी जेका इंसान खे अल्लाह तबारक व तआला अता फरमाई आहे मुंहिंजा सोना इन जहिड़ो जहान में को सुहिणो कोन्हे सही सही हदीस पाक आहे बुखारी शरीफ जे अंदर बि आहे ॿियनि किताबनि में बि आहे ख़लक़ अल्लाहु तआला आदम अला सूरतिही रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात हज़रत आदम खे पंहिंजे सूरत ते बनायो आहे पोइ हिन सूरत ही जो ज़मीर या अल्लाह दे कर तब तुंहिंजी मर्ज़ी जे आदम दे कर तब तुंहिंजी मर्ज़ी ॿई पासा मुफ़स्सिरन मुहद्दिसीन किराम लिखियो आहे बहरहाल तू सुहिणो आहे तू अल्लाह जी अशरफ मखलूक आहे मां हिकिड़ी हदीस पाक में पढ़ियो आहे त अल्लाह ताला पनाह जे चयो आमीन ॾाढे चयो आमीन जॾहिं इंसान खे जहन्नम में विझंदो दोज़ख में विझंदो आख़िर दोज़ख में बि त वेंदा न बाक़ी पोइ जेके जहन्नम में वेंदा अल्लाह ताला हिन सूरत में दोज़ख में न मोकिलींदुनि इहा सूरत मुहम्मदी सूरत आहे चओ सुभान अल्लाह
इहा सूरत दोज़ख में न वेंदी। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जी मलफूज़ा शरी में आ मुंहिंजा दोस्त साईं मशहूरनि वारनि जेको तर्जुमो फरमायो आ उन्ही में साईं लिखनि था पिया त हज़रत रोज़े वारे खां पुछो अथनि क़िबला ॾियो ख़बर क़यामत में अल्लाह जो दीदार थींदो? पाण फरमाइनि था हाओ बरहक़ थींदो। साईं भला पोइ कहिड़ी सूरत में थींदो? पाण फरमाइनि था वल्लाहु आलम बिसवाब। कहिड़ी भी सूरत में थे उहा ख़ुदा जी मर्ज़ी आ, पर यार असां त क़यामत में खुदा जो दीदार मुस्तफा जी सूरत में कंदासीं। ये कामिलन जी ॻाल्हि आहे, ये आरफन जी ॻाल्हि। वॾो शर्फ ॾिनो आहे, वॾो मक़ाम ॾिनो आहे, वॾो मर्तबो ॾिनो आहे। कुझु उन्ही जो क़दुरु कर, ख़ुदा जे घर में झुक, ऐं जेको ख़ुदा जे दर में झुकंदो आहे ख़ुदा उन जे दर ते जहान खे झुकाईंदो आहे। सारी रात सुबहान जागी जन याद कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ चवे मिटीअ लधो मान। मिटीअ ॾाढे त चओ, ॾाढे 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 चओ। उन्हनि जी अब्दुल लतीफ चवे मिटीअ लधो मान पो कोड़े छन कुर्बान अची आसन तन जे। हिकिड़ियूं उहे कबरूं हन जो मथो बकरियूं थियूं घुमनि, हिकिड़ियूं उहे कबरूं हन जे मथां ढगा पिया घुमनि, हिकिड़ियूं अॻु उहे कबरूं हन जे मथां ॻोठ जो माल सॼो ॾींहुं छेड़ा पियो लाहे। हली 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 कबरूं मिटजी वयूं, नालो निशान बि कोन्हे को। हिकिड़ी उहा क़बर आहे जंहिंजे मथां 24 कलाक अल्लाह जे क़ुरान जी तिलावत पई हले। असांखे वहाबी ताना हणंदा आहिनि तव्हां कबर परस्त आहियो, कबरुनि जी पूजा कंदा हो। ख़ुदा जो कसम आहे असां कबर परस्त न आहियूं, असां अल्लाह जी परस्तश कंदा आहियूं। कंहिंजा परस्तार आहियो, कंहिंजी पूजा कंदा आहियो? अल्लाह जी। पर हाओ असां कबरुनि ते वञूं हा त पंहिंजे बंगलनि में कबरूं ठाहे छॾियूं हा, ओताकुनि में ठाहे छॾियूं हा, घरनि में ठाहे छॾियूं हा, हर को मुक़ाम में पिया वञूं हा। न, असां हर कबर ते न वेंदा आहियूं। अगरचे शरीयत में कबर में वञण ते का इजाज़त मनो कान्हे का, पर असां उन कबर जो सलाम कंदा हो जंहिं कबर में अल्लाह जे नूर जी लाट हूंदी आहे, जै सारी जिंदगी वेही भी खल्क खुदा के नूर इलाही जी रोशनी ॾिनी। वफात खां बाद में भी खुदा जे वलीअ जो फैज़ हूंदो आहे, क़यामत ताईं खुदा जे वलीअनि जो फैज़ रहंदो आहे। ओ असांखे ताना न हण तव्हां कबर परस्त आहियो, तूं असांखे कबर परस्त न चइजा, असां कबर जी पूजा न कंदा आहियूं। जे तूं असांखे कबर परस्त चवंदे त असां तोखे वरी गोर पट चवंदासीं। साईं के बिला गोरपट समझो था? हिकिड़ो जानवर थींदो आहे, माण्हू पूरे वञो राति जो कबरूं खोटे लाशा कढी वेंदो आहे, उनखे चइबो आहे गोरपट, माना कबरुनि खे पटींदड़। गोर चइबो आहे फारसी में कबर खे, पट माना पटींदड़, ख़तम कंदड़। जेकॾहिं तो असांखे कबर परस्त थो सॾी त असां तोखे गोर परस्त न चओ, तोखे गोर पट चवंदासीं, गोर पट चवंदासीं। तूं कबरुनि जो दुश्मन न थी। ख़ुदा पाक जो कसम आहे कबरुनि जो वॾो मक़ाम आहे। हजरत अल्लामा मोहम्मद इस्माइल हकी चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। साहिबे तफसीर रूहुल बयान, वॾो जय्यद आलिमा, हनफी आलिमा, आशिक़े रसूल आलिमा। खुदा जो कसम आहे हो देवबंद, हो ठेड़ी, हो अमरोट, ये वहाबी, ये जेतिरा भी पाकिस्तान सिंध में वहाबन जा मरकज हन, ये सब हिकिड़े पासे थी वञनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो त मोहम्मद इस्माइल हकी जे जुती जे बराबर भी न आहिनि। वॾो आशिक़े रसूल हो। उन हिकिड़ी हदीस पाक आंदी आहे सोहणे नबी करीम जी पंहिंजे तफसीर रूहुल बयान में फरमाए थो, इज़ा तहय्यरतुम फिल उमूर फस्तईनू मिन अहलिल क़ुबूर।
मंसूर अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त जेकॾहिं तव्हां कंहिं परेशानीअ में मुसीबत में मुब्तला थी वञो त पोइ अवा तव्हांजी मुसीबत तॾहिं हल थींदी जो कंहिं अल्लाह पाक जे कामिल सालिह बाने जे क़ब्र ते वञी वसीलो वठी रब खां दुआ घुरण साहिब क़ब्र जे करे तुंहिंजी मुसीबत टरी वेंदी। पढ़न कोन था रुगो ईअं ॾाढ़नि ते ज़ोर आहे, पटकिन ते ज़ोर आहे, टिकण ते ज़ोर आहे, मुछन कून ते ज़ोर आहे। ॾिसंदव परे खां बेड़ा जहिड़ा जुनैद बगदादी जा ॾोहिटा पिया अचनि, चोलो वॾो ड्रिघो वॾे भाउ जी खमीस पाईंदा, कांच वरी नंढे भाउ जी। वॾे भाउ जो चोलो माना ओ हेठि भेड़ियुनि ते किबला, वॾे भाउ जो चोलो कद नंढो, वॾे भाउ जो त हेठि लहंदो न साईं, ऐं नंढे भाउ जी वरी कांच माना ओ पिनड़ खां मथे परे खां पियो ईंदो। माण्हू चवंदा वॾो को ठहियलु ठिकलु दरवेश आहे, पर तव्हांखे ख़बर न आहे ज़ियाबुन फी सियाबिन, इहे मुंहिंजा प्यारा दोस्त कपड़नि जे अंदरि बघड़ अथव, बघड़ माण्हुनि जे ईमान खे चट करण जी कोशिशि कंदा आहिनि। क़ुर्बान वञा मदीने वारे ताजदार तां, खुदा जो कसम आहे जंहिं मदीने वारे साईं अॼु खां 1400 साल अॻु असांखे ॿुधाए छॾियो। ॿुधाया हदीस मुझी पूरे पाकिस्तान के देवबंदी वाहबन के चैलेंज आ। मां हदीस पेश तो कया, कूड़ी साबित कन, रिवायत साबित गलत कन, हवालो गलत साबित कन। जेको पंहिंजे वात सां डंड चवंदा सो भरे ॾींदोसान, जे हवालो साबित हो तो मुखे इनाम न खपे। मां चवंदुसि मुला ॿीहर कलमो भरे मुसलमान दी। दुरूद मुझे हबीब दे बुलंद आवाज़ पढ़ंदो हलिया। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। ॾाढे सलात पढ़ो त हदीस पाक ॿुधायांव। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। बाबा थका त न आहियो न? तवज्जो आहे, जागो था, ॿुधो। हिकड़ी लड़ाई तां मुझो मुस्तफ़ा मोटियो आ, बुखारी जी हदीस आ, मुस्लिम शरीफ जी हदीस आ, सिहा सित्ता जे मोतबर ॿिन किताबनि जी हदीस आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं जो वापस आया त पाण करीमन वापसी खां पोइ जेको काफरन जे जंग में माल हथ आयो, गनीमत जो माल, ओ ढेर करे रखी माण्हुनि खे, मुजाहिदन खे सॾ कयूं, अचो मुजाहिदो जन खे मां जंग ते मोकिलियो हो ऐं मूंसां गॾु हुयो, अचो तव्हांखे हे माल गनीमत जो अल्लाह जे हुकुम सां विरहाए ॾियां। अल्लाह ताला जो हबीब फरमाईंदो अल्लाह योती व अना कासिमुन, रब ॾींदो आ, मां मुहम्मद विरहाईंदो आहियां। मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात के अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो आ, व अम्मा साइल फला तनहर, और मुझा महबूब जेको तुंहिंजे दर ते सवाली बणजी अचे उनखे झिणक न ॾिजांइ, तांजी झोली भरे रवानी कजां। अबा मुस्तफ़ा ॾे थो न, चओ चओ ॾे थो, ऐं क़ुरान थो ते अल्लाह ताला फरमायो व अम्मा साइल, ता सभिनी खे नंढी सूरत याद आहे, वाम साइल फला तनहर। मौला तो फरमाए मुंहिंजा महबूब तोड़ जेको सवाली अचे तंहिंखे झिणक न माना हुनखे ॾे। तंहिंजी माना त महबूब खे ॾियण जी ताक़त, चओ मुस्तफ़ा खे ताक़त। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, चओ सुभान अल्लाह। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं, दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। उम्मती मुस्तफ़ा खां रुगो हिकिड़ो टेपो घुरे, पाणीअ जो फुड़ो घुरे, मुस्तफ़ा हुनखे रहमत जो दरिया वहाए ॾेई छॾे। अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा। उर्दू सोलिया, अल्लाह रे जहन्नम
अब भी न सर्द होगा। थोड़ी तशरीह कया तो समझ में अचई, समझाया है। आशिक तो चवे आला हजरत इमाम अहले सुन्नत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी किरोड़े रब करीम जून जे मज़ारत रहमत हुजन। फरमाए थो त अदा घबरायो थो छा वो बाड रहे वारो, न घबराइजो छा अञा बि दोज़ख कोन विसामंदो, अञा बि दोज़ख कोन विसामंदो। अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा, अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा। छो भला रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। जे तो उम्मत जे ला मुझे महबूब रोई 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 दुआऊं घुरियूं मुझा मौला, जंहिंजे सीने में राई जे दाणे खां नंढड़े ज़र्रे जेतिरी मूंसां मुहब्बत आ, मौला उन ला जन्नत जो दर खोले छॾिजां। इंशाअल्लाह ताला मुहब्बत वारो दोज़ख में वींदो ई कोन, वींदो। मां जाथे काथे ॿुधाईंदो हाँ, बाड रहे वारनि खे बि ॿुधायां। मौलवी पे चो क़यामत में जहिड़ो थींदो, लठ वहंदी, कला पाक अची कावड़बो, ज़मीन तपी वेंदी, टामे जहिड़ी थी वेंदी, सिजु नेज़े पांद लहंदो, बसि 50,000 साल जो ॾींहुं माण्हू पघर में पिया ॿुॾंदा, हण अची ख़ल्क़ खे ड्रिॼाजई। हिकिड़ो सादड़ो फ़कीर उथी बि आखे मौलवी साहब सुण त सही मेरी ॻाल्हि, हो को ज़राइकी वारो छा चई? मौलवी साहब मेरी ॻाल्हि तो सुण। आखे सुणा कि ए झेड़ा जहीं दिहाड़े थी से उहीं दिहाड़े बगदाद वाला पीरान पीर होसी। जी हाँ होसी। जे भला 5 तन पाक होसन, जी हाँ 5 तन पाक भी होसन। जे भला 4 यार सगोरे भी होसन, जी हाँ 4 यार सगोरे भी होसन। जे भला 2 जहाने दा सरदार सोहना भी होसी, जी हाँ वो भी होसी। जे पीछे मुला टिट न मार, चाची हवा मुला टिट न मार, ए जे जवान होसन त झेड़ा थी से ही कोन को। अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा, अल्लाह रे जहन्नम अब भी न सर्द होगा। रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं, चो रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं। उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं। मुझे आका माल पे विरायो, बुधा दो ना बार गनीमत जो माल, कड़ो माल सही परमाचो गुलामो, अल्लाह योती व अना कासिमुन, रब ॾींदो आ मां विराईंदो आहियां। असां बि सगोरा मुझे हबीब जारो झोलियूं झोलियूं बीठा। अरे तू मुशरक करके चवंदे सुन्नी सोचे अगसनी या रसूल अल्लाह, अदरकनी या हबीब अल्लाह। ओ अल्लाह जा हबीब मुझी फरियाद ॿुध, मूंखे खुदा जा महबूब रब खां वठी ॾे त मुल्ला थो चवे मुशरक थी थो वञे। तू सहाबन खे मुशरक चवंदे 1,25,000 सहाबी मुहम्मद अरबी सां गॾु हल मुझे महबूब जे दरवाज़े ते झोलियूं झोली बीठा आहिनि। वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुंहिंजा हबीब ॾोही हन गुनाहगारन पंहिंजे जानन ते ज़ुल्म कयो अथन, का बि इन्हनि जी वाह कान्हे, छॾाइण वारो को बि कोन अथनि। मां रब ॾसु थो ॼाण, तूं ॿुधाइन जाऊका तुंहिंजे दर ते हलिया अचनि।
छा चीकन फस्तगफिरुल्लाह तुझे दर ते अची अल्लाह खां माफ़ी वठन। अबा जे करे मां साईं नाले मिठे जो ॾोह कंदो त साईं नाले मिठे जे दर ते वञा। जे मां साईं ज़ैनुल आबिदीन शाह जो ॾोह कयो आहे त मां साईं ज़ैनुल आबिदीन शाह वटि वञा। जे मां साईं मौलाना गुल हसन जो ॾोह कयो आहे त मौलाना गुल हसन जे दर ते वञा। जंहिंजो ॾोह कयो त उन्ही जे दर ते वञा। रंज त रब खे कयो त रब तो फरमाए मुंहिंजा महबूब ॾुखायो मूंखे थन, कावड़ायो मूंखे थन, रंजायो मूंखे थन। मां रब तो ॾस ॼां त जाऊक जेकॾहिं मूंखे राज़ी करणो थन त तो मुहम्मद मीर जे दर ते अचनि। ओ निभागा मौलवी न क़ुरान खे काॾे कंदे, हिन क़ुरान खे कंदे काॾे जेको क़ुरान तो जेकी चीखा वठो बीठो आहे। अल्लाह ताला फरमाए थो या अल्लाह या रसूल अल्लाह तो रसूल हिकु शर्त आहे त मदनी जे दर ते अचो, ॿियो शर्त आहे त मदनी जो वसीलो वठी माखो माफ़ी घुरो, टियों शर्त आहे त रुगो महबूब वटि अचणु काफ़ी न अथव, महबूब बि पंहिंजा चप चोरे तव्हांजे लाइ सिफारिश करे। वस्तगफर लहुमुर रसूल प्यारो रसूल भी उन्हनि जे लाइ सिफारिश करे। पोइ छा थींदो? अल्लाह ताला फरमाए थो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा आमना जो लाल सिफारिश कंदो त मां तौबा भी क़बूल कंदोसां, रहम भी फरमाए छॾींदोसां। कुरान पढ़नि ई कोन था ऐं आम करे माण्हुनि खे धोखो ॾींदा आहिनि कुरान 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 कुरान। हाणे ॿुध कुरान मां तोखे अॻिते ॿुधायां थो। महबूब जे दरवाज़े ते सहाबी गॾु था पाण विरहाईंदा विया विरहाईंदा विया विरहाईंदा विया, ॾींदा विया ॾींदा विया ॾींदा विया। अधु माल विरहायो आहे, अधु सहाबी फारग थिया, अञा अधु बचो पियो आहे। हिकिड़ो उथी बीठो, जागो था, हिकिड़ो अमराओ चओ चओ, हिकिड़ो अमराओ उथी बीठो। सभिनी जूं नज़रूं खजी वियूं। हाणे मां तकी नथो कयां, आलिम वेठा आहिनि, मशाइख वेठा आहिनि, तव्हीं वेठा हो। हिकिड़ो न टप ॾेई उथी बीहे, चएसि मौलवी साहब झल। त सभई ओॾे ॾिसंदा या न, अबा ॻाल्हायो ॾिसंदा या न। सभिनी असहाबनि जे विच हिकिड़ो टप ॾेई उथी नबी से के जंहिं झल ए दिल या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा नबी बेइंसाफ़ी न कर, इंसाफ़ कर। हिन जो ये लफ़्ज़ चया, असहाबनि जूं नज़रूं खजी वियूं। सभिनी ॾिठो। अदा हिकिड़ो माण्हू ॾिसे, ॿ ॾिसनि, टे ॾिसनि, उहो मुहांडो विसरी बि वेंदो, अला यार कहिड़ो। पर जाथे न हे सभई माण्हू 10,000 ख़ल्क़ वेठी आहे, इहे ॾिसनि, उहो मुहांडो 10,000 खां विसरंदो? ॾाढे ॻाल्हायो, चओ अदा ॾाढे ॻाल्हायो। हे जो उथी बीठो त ए दिल या रसूल अल्लाह इंसाफ़ कर। 10,000 खां बि जेके 20,000 सहाबी हा, सभिनी जूं नज़रूं खजी वियूं। हमराहनि जो ॾिठो, हमराह जा हुलिया हदीस में लिखिया पिया आहिनि, मथे कूड़ियल डिघी ॾाड़ीअ वारो, अखियूं अंदर पेहला, हे मथे जी पेशानी अॻिते निकतल। सम्झो था न साईं? हुन जो मथो बि कूड़ियल हो, कांच भेॾनि खां मथे ही पेट अॻिते निकतल हो, पोल पोइते निकतल हो। गाजी शाह जो बेटो। अब आप समझो था ना सही? मां पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी ॻाल्हि बि कयां त मूंखे तव्हां गोली हणी छॾियो। ख़ुदा जो कसम आवा कुसुल्लिहियत व महलूकुर रास व मुशम्मिरुल अज़ार व नातिल जबहत व गायरुल ऐनैन। हदीस पाक जा अल्फाज आहिनि, अखियूं अंदर पेहला, ये पेशानी दागदार निशान वारी, ॾाढ़ी तमाम हद खां डिघी ऐं घाटी, बेसरो मुड़स हमराह, मुछन खे पाकी, मथे खे पाकी, मुशम्मिरुल अज़ार जेका गोड ही या सलवार ही, ज़रे घट मथे गोडे ताईं छिकियल ही। नबी करीम जी ज़ात बाबरकात खे पियो चए, ए दिल इंसाफ़ कर, बेइंसाफ़ी न कर। मदीने जो साईं फरमाए थो, वैलक इल्लम अअदिल फमन यअदिल मिन बादी। तुंहिंजे लाइ तबाही ऐं बर्बादी आहे चंड्रा, जेकॾहिं मां मुहम्मद करीम इंसाफ़ न कंदुसि त ॿियो कहिड़ी माउ आहे जेको इंसाफ़ वारो बच्चो ॼणींदी। अल्लाह अकबर। हक चार यार, या अली अल मुर्तजा, या दस्तगीर रहमतुल्लाह अलैह।
जिंदाबाद। और मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, मुझे महबूब पाक ने ये लफ्ज चया त तुझे ला वैला, तुझे ला तबाहिया, तुझे ला बर्बादिया। मुझा दोस्तों अजीजो मुस्तफा करीम जो मुजाहिदो, महबूब करीम जो परवानो, हबीब ता सिर घर बच्चा बार कुर्बान करण वारो हजरत फारूक आजम उथी बीठो आ, तलवार म्याण मां कढी ड्रोड़ पाती अथई, महबूब जी नजर पइजी पाण फरमाइन था दा हुया उमर, ओ उमर इन्ही के छड़े रे छा थो करी, इज़ली या रसूल अल्लाह अन अदरब उनकहू, या रसूल अल्लाह मुखे छड़े इन जी मुंडी वढिया, जेको मुझे महबूब मोहम्मद करीम के बेइंसाफ तो चवे, इन जमीन ते रहण जो लायक नाहे, इन पलीत जे वजूद खां हिन ज़मीन खे पाक करणो, इनखे जेरो नाहे छॾणो। पाण वणंदा न मारीस सही छो न मारिया? पाण फरमाइनि था ज़ाहिरी नमाज पढ़े थो, छा थो करे अबा ज़ाहिरी, ज़ाहिर में मुसलमान सॾाए थो, सुभाणे माण्हू ॿिया काफ़र चवंदा त मुहम्मद पंहिंजा निमाज़ी ऐं ज़ाहिरी निमाज़ वारा मुसलमान थो माराए, तंहिंजे करे इनखे मार न। छो? पाण फरमाइनि था अकेलो कोने, इन मिन दिअदी कौमुन, सही हदीस जा लफ्ज़ आहिनि, इन मिन दिअदी कौमुन, ऐं उमर मां ग़ैब दान नबी तोखे इहा बि ख़ुशख़बरी ॿुधाए थो छॾियां, पेशुन गोई करे थो छॾियां, ग़ैब जी अॻुवाट ख़बर ॾेई थो छॾियां त इन्ही पलीत जे पुठीअ मां हिकिड़ो ख़ानदान पैदा थींदो, हिकिड़ी पीढ़ी पैदा थींदी। या रसूल अल्लाह छा कंदा? पाण फरमाइनि था यक़रऊनल क़ुरआन वला युजाविज़ु तराकीहिम, कुरान एतिरो पढ़ंदा, एतिरो पढ़ंदा, एतिरो पढ़ंदा, एतिरो पढ़ंदा, एतिरो पढ़ंदा जो माण्हू हैरान थी वेंदा। माण्हू चवंदा यार वाह वाह त रुगो था कुरान पढ़नि, रुगो था कुरान पढ़नि, पर मुंहिंजो महबूब फरमाए थो यख़रुजून मिन अद्दीन कमा यख़रुजु सहम मिन अर्रमिया। इन एतिरे कुरान पढ़ण जे बावजूद भी अल्लाह जो भी फरमाए तो दीन मां इए निकरी वेंदा जीअं तीर कमान मां निकतल हूंदो आहे। इन्हनि जूं निमाज़ूं तव्हां खे मारे वेंदियूं, इन्हनि जा रोज़ा तव्हां खे मारे वेंदा, इन्हनि जूं इबादतूं तव्हां खे मारे वेंदियूं। अवां पंहिंजे इबादतुनि निमाज़नि रोज़नि खे इन्हनि जे साम्हूं घटि सम्झंदव, तव्हां चवंदा वॾा वेचारा आबिद ज़ाहिद आहिनि, पर मुंहिंजो महबूब करीम फरमाए थो मां मुहम्मद जी ज़ुबान मां ॿुधी छॾियो पक्का बेईमान बेदीन हूंदा। अल्लाह जे हबीब सच चयो आहे या कूड़ चयो आहे? ॻाल्हाए त सही, ॾाढे त चओ सॼण मुंहिंजे महबूब जी हदीस सची या कूड़ी? चो अल्लाह जे हबीब जो फरमान सचो, ॾाढे चो मुस्तफा जो फरमान, ज़ोर सां चो हबीब जो फरमान, बिल्कुल सेम टू सेम, बिल्कुल उहा साॻी सूरत असांजे दुनिया में तव्हां ॻोठनि में ॾिसो, शहरनि में ॾिसो, उहे माण्हू तव्हांखे नज़र ईंदा, क़ुरान जी दावा कंदा, ज़ाहिर में इबादत गुज़ार हूंदा, मथे ते बिना खे दाग थी वेंदा। असांखे बि घटि में घटि 50 साल निमाज़ पढ़ंदे थी आहे, भला जे तहजुद नथा पढ़ूं त 5 वक़्ती निमाज़ ख़ुदा नसीब कई आहे। असांजे निराड़ ते त कुझु कोन ठहियो आहे, हे बिना हफ़्तो निमाज़ पढ़ण जहिड़ो पेशानीअ ते गॾह जो खुरो ठहियो पियो अथनि। अब आहे या आहे इहो ठहनि किथां? हे निभागा छा कंदा अथव? सजदो करे पोइ निराड़ खे वठी कीअंदा, या कंहिं हीअं वठी कंदा त निशान ठहे त कारो मोह थिए त सुञापऊं। मुस्तफ़ा जी ॻाल्हि कूड़ी थींदी? नातिल जबहत, पेशानियूं निकतला उभरला दागदार निशान हुंदन ऐं रोड़ियल मुहांडरा हुंदन। ख़ुदा जो कसम आहे ॿियो कुझु बि नथो चवां। अहल सुन्नत अल जमात जो या रसूल अल्लाह चवण वारो, मीलाद करण वारो, यारहीं करण वारो, या दस्तगीर चवण वारो, पोइ कॾहिं निमाज़ पढ़े या न पढ़े उनखे बि हिकिड़े पासे बिहार, हिननि जो 5 वक़्ती मुल्लो निमाज़ वारो बिहार, आहीनो ॿिन्ही जे हथ में ॾे। ख़ुदा जो कसम आहे सुन्नीअ जो मुहांडरो परे खां पधरो हूंदो। हिननि जो बूथ तोड़े निमाज़ पढ़नि त बि अहिड़ो हूंदो जिन माण्हू बाजरी खाई ठहियो कंदो आहे, पोइ दस्त लॻे सो बाजरी जे दस्त ते मथां वरी मींहुं वसे। परे खां
सभना जो बूथ परे खां पधरो बेनीमक बेरौनक अहिड़ा किना फिथल पपीते जहिड़ा हूंदा जो रोशनी मुंह में कान हूंदी। ख़ुदा जो कसम आहे सुन्नीअ जे मुंह में नूर हूंदो आहे। जेको हिन दुनिया में नूर जो मुनकिर आहे तंहिंखे ख़ुदा जहान में नूर खसियो आहे, क़ब्र में बि कोन हूंदुसि, आख़िरत में भी बेनूर थी उथंदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह सही सलाह तो असांखे महबूब जे नूर जे साये में रखे। सलात मुंहिंजे हबीब दे बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी ॿियो दफ़ो दुरूद मुंहिंजे हबीब दे। मुखे हिकड़ी गणती ॾाढो वरायो आहे जी। हे जेके दोस्त बीठा आहिनि से थकिजी पवंदा, वेहन महिरबानी करे त मज़ो थी पवे। अदा वेहो त सही, महिरबानी कयो वेहो त सही। बिल जंहिं थाईअ ते कलमो भरियो अथव उन जो कसम थो वेही रहो। महिरबानी महिरबानी वेहो वेहो त जीअं पोयनि खे बि मज़ो अचे। वेहो, कपिड़ा कोन था ख़राब थियनि, वञी कपिड़ा धोराइजां। सलात मुंहिंजे साईं अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। ॿियो दफ़ो दुरूद हबीब ते। अबा या रसूल अल्लाह करण वारो परे खो पधरो आहे या न आहे? हिकिड़े आशिक ॾाढी मज़ेदार ॻाल्हि कई आहे, ॿुधायां? जो तो मैं हूँ सुन्नी ऐ जमीले कादरी मरने के बाद। चो सुभान अल्लाह। मैं हूँ सुन्नी ऐ जमीले कादरी मरने के बाद। मैं हूँ सुन्नी ऐ जमीले कादरी मरने के बाद। मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। मेरा लाशा भी कहेगा। जेके उम्मीद आ त मरण खां पोइ भी सलातो सलाम पढ़ा सो भी चवे। मेरा लाशा भी कहेगा, मेरा लाशा भी कहेगा अस्सलातो वस्सलाम। मेरा लाशा भी कहेगा वस्सलाम। मुसलमान पंहिंजे अक़ीदे खे न छॾिजां, इहे घणो ई तोखे भुलाईंदा। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि अबा सुन्नी मौलवी तव्हांखे रुगो था बैत ॿुधाइनि, शेर ॿुधाइनि, क़ुरान त वीचारा हो घणो था पढ़नि पिया। मां चवंदो आहियां अल्हम्दुलिल्लाह घणो क़ुरान पढ़नि त मुंहिंजे मदीने वारे जी ॻाल्हि सची थिए। हबीबन छा फरमायो त क़ुरान घणो पढ़ंदा, छा फरमायो त क़ुरान अॻिते छा फरमायो त दीन खां ईअं निकिरंदा जीअं तीर कमान मां निकिरंदो आहे। अञा अॻिते ॿुधजां, पाण फरमाइनि था व इयाकुम व इयाहुम। ॿुधी छॾियो, न को पाण हुननि वटि तव्हां वञिजो, न को तव्हां हुननि खे पाण वटि अचणु ॾिजो। अव्हां वटि अचनि त मोचड़ा हणी डोड़ाए कढोनि, अव्हां हुननि वटि कतई तोर न वञिजो। दूर तनीअ खां लॾे जंहिंजी नाहे मुहड़ मल्ही रॾे। पखातन पापिन खां परे परां अॾे। पुछां तनीअ जी छॾी जेके धना रहूं था चरन। महबूब सां निस्बत जंहिंखे हूंदी उन्हीअ खे गैरत ईंदी, बेनिस्बत खे गैरत न ईंदी। हाओ या न? कंहिंखे गैरत ईंदी जंहिंजी महबूब सां तार ॻंढियल आहे, पर जंहिंजी तार टुटल आहे उनखे गैरत ईंदी कान का। निस्बत जो ख़्यालु रखजां, जंहिं निस्बत जो ख़्यालु न रखियो तुंहिंजा बेड़ा तबाह थी विया। मलफूज़ा शरीफ़ में हज़रत रोज़े वारनि जो नकुल मुबारक आहे त हिकिड़े पीर साहब मुरीद वटि मुजादा दावत खाइण लाइ वियो। मुरीद पंहिंजे पीर साहब लाइ बिस्तरा विछाया, हंध विछाया, गालीचा विछाया, गरीबाणे हाल सारू बेहतरीन ख़िदमत कयईं। मुंहिंजा दोस्त पीर साहब खे विहारे आला दर्जे जो टाम ठाहियईं। मानी जमल तैयार थी त उन मानी खणी पीर साहब जे आॾो रखियईं। मालिक जो घरों मानी खयो आहे त मालिक जो कुतो मालिक जे पोयां लॻो आयो। जागो था अल्लाह वारनि जा नकुल त ॿुध। ॻाल्हि सादी पर किरोड़नि खां मथे। पीर साहब खट ते वेठो आहे, मानी मुरीद रखी
बेहतरीन धाको में ढकियल हुई। वो कुत्तो मालिक जे आॾो जीअं जो लॻो आहे, मानी लॻी त पीर साहब मानी जो ढकण खोलियो त कुत्तो अची साम्हूं वेही रहियो। जमलो दरवेश पीर साहब जी कुत्ते जे मथां नज़र पई त निहारे चई मुरीद चई जी किबला अबा ये मुंहिंजी मानी खणी तनी कुत्ते खे ॾे। मुरीद ॾकी वियो किबला हे साईं जन जे लाइ मानी आ, इन्ही खे ॿी मानी भलोड़ थो खाराए, हे साईं जन खाइनि। न बाबा जेकॾहिं मुरीद आहीं मुंहिंजो चवणो करे त इहा मानी खणी इन खे ॾे। मुरीद जे अख मां ॻोढ़ा वही पिया, अलाए कहिड़ी ख़ता थी आहे, अलाए कहिड़ो राज़ आहे, अलाए कहिड़ो इम्तिहान आहे, अलाए कहिड़ी मुसीबत में मुब्तला थी वियो आहे। किबला पटको लाहे पेरनि ते रखई, कुर्बान वञा माफ़ी मिले, कहिड़ी मूंखों ख़ता थी आहे, का ताम में ग़लती आहे छा? पाण फरमाइनि था न न काई ॻाल्हि कान्हे, तूं खाराए त सही। मुरीद मजबूर थी पियो, पीर साहब जो नथो थी त मां थो उथां। मुरीद हुक्म जी तामील करियो, सॼो ताम बोड़ मानियूं जेके हाज़िर कुत्ते खे खाराया। पीर साहब जी कुर्बान वञा मूंखे राज़ जी ॻाल्हि ॿुधायो, अलाए ग़लती आहे, अलाए ख़ता आहे, अलाए छा आहे? मुर्शिद चवे थो अबा का ग़लती कान्हे, राज़ ही आहे त जंहिं महिल कुत्तो तुंहिंजो अची साम्हूं वेठो, मुंहिंजी जो हिन जे मथां